बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शायर उन्हनि ख़ुदादाद सिफ़तुनि, सलाहियतुनि, जज़्बनि, एहसासनि, उमंगनि, उहियाणनि वग़ैरह जो नालो आहे जेको ओचितो ई ओचितो अंदर मां ख़ुद मां काई उभरी अचे। रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में जेको बि कारो वहिंवार थी गुज़रे थो, दिलि जी का हसरत, ग़म या ख़ुशी या कंहिं हस्तीअ खे कलाम, शेर या नज़्म जी सूरत में ज़ाहिर करे। शाइरी लाइ इएं थियणु चइजे त कंहिं वॾे मवाद खे कंहिं मख़सूस तालब में ख़ूबसूरत सां घणे ठाहे काफ़ी ऐं लतीफ़ जी सूरत में बंदि करे इंसान ज़ात ताईं पहुचाइण खे शाइरी चयो वञे। जीअं हक़ीक़ी शाइरी, मिजाज़ी शाइरी, मज़ाहिया शाइरी, मुल्की शाइरी। शाइरीअ लाइ त सुठे उस्ताद जी पिणु ज़रूरत हूंदी आहे जेको वक़्त बि वक़्त शाइर जी रहनुमाई कंदो रहंदो आहे। हक़ीक़ी शाइरी सोचे सम्झी न कई वेंदी आहे, पर ओचितो ओचितो ख़ुदा पाक वटां का हक़ीक़त ख़्याल में अल्हाम या नज़ुल थींदी आहे। पोइ शाइर उनखे कलम बंदि करे उनजो नक्शो ठाहे कापीअ ते आणींदो आहे। तंहिं बाद उनखे चङीअ रीति जाचबो आहे ऐं काथे का घटि वधाई त कान थी वई आहे, जंहिंखे वरी ठीक करण जी कोशिशि कबी आहे। जीअं टे ख़ूबसूरत अंदाज़ में पेश थी सघे, जंहिंमें हमद, नात, काफ़ी, कलाम, मनाजात, नर्सियो, कसीदो, टीह भी शामिल आहे। ये सूफ़ी उस्ताद पंहिंजे कलाम जे माप तौर कोन कंदा आहिनि। जेके खेनि अल्हामी शाइरी सीने में ईंदी आहे पेश कंदा आहिनि, जेका सीने बसीने थींदी अची कलम बंदि थींदी आहे। घणो करे इहा शाइरी ॿाहिरि वञण जी आदत सां पूरी हूंदी आहे ऐं हुन मां इंसान ज़ात खे सही रस्ते ॾांहुं वञण जो दर्स मिलंदो आहे। मिजाज़ी शाइरी ॾिठा साईं, हिन में कंहिं दिलि घुरे इंसान, औरत या कंहिं छोकिरे खे पाक नूरी नज़र सां ॾिसी करे उनजी सूरत जूं वस्तूं बयानु कयूं वेंदियूं आहिनि। इश्क मिजाज़ दरअसल हक़ीक़त ॾांहुं वञण जी ॾाकण जो कमु कंदो आहे। शर्त इहो आहे त उन शाइरीअ में ख़्वाहिशी ऐं बेहयाई जो अंतर शामिल न हुजे। कंहिं बि इंसान खे ग़लति राह ते राग़िब करण लाइ हिरखायो न वियो, न त पोइ इहा शाइरी न वॾो ॾोह, पर इहा नस्लनि जा नस्ल तबाह बर्बाद बि करे सघे थी। जंहिं बि इहा शाइरी ॿुधी उनते अमल कयो ऐं उन ते ऐं शाइर खे हितो त फिटकार ऐं मलामत आहे। शाइर खे ॿुधी त अहिड़ा लफ़्ज़ ऐं जुमिला इस्तेमालु न करे जो अॻियां हली खेसि पुशेमानी जो मुंहुं ॾिसणो पवे। पर जेकॾहिं शाइरीअ सां गॾु माण्हुनि जी तर्जुमानी ऐं इस्लाह थिए त अहिड़ी शाइरी रब्बुल इज़्ज़त जो राज़िक़ु त क़ुर्ब इलाही लिखी वेंदी आहे, जंहिंजो बदिलो या सिलो उन शाइर खे ऐं दिलि सां ॿुधी उन ते अमल कंदड़ खे हिते यानी ॿिन्ही जान में मिली वेंदो आहे। अहिड़ी शाइरी अल्लाह पाक जो मुशाहिदो ऐं राज़िक़ो पिणु आहे, जंहिंमें शोहदाए करबला, पीरनि, पैगंबरनि, फ़क़ीरनि, दरवेशनि, औलियाउनि, अब्दालनि जो ज़िक्र कयो वेंदो आहे। शाइरीअ लाइ बाक़ाइदे तालीम जी ज़रूरत हूंदी आहे। हिन में ॿाहिरि वञण जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो आहे। जीअं कंहिं शइ खे मापिजे त जीअं माण्हू पूरो बीहे, उन खे ॿाहिरि वज़न चइबो आहे। जीअं मफ़ाइलनि, फ़ाइलातुनि, फ़ऊलनि वग़ैरह। कॾहिं कॾहिं उन जा मात्रा आवाज़ ॻणे करे बि माण्हू पूरो कबो आहे।
शाइरीअ में थल, मिसरो, शेर वग़ैरह शामिल हूंदा आहिनि। जेकॾहिं काफ़ी कलाम लिखणो आहे त उहो सम्झणु घुरिजे उन में हाल जी ॻाल्हि आहे या माज़ी या मुस्तक़बिल जी। जेको बि कलाम या ॿोल हुजे उनजो मिसरो, थल, बैत, शेर उन सां टहिकंदड़ हुजे, उन मां उहा शाइरी मिले त साॻिए रंग वारो ॿोल आहे। ईअं न थिए त दास्तान हिकिड़ो ॻाल्हि वरी ॿी कई वञे। मतिलबु जहिड़ी सूरत में जेका शइ तयारु थिए आख़िर में उनजो सिलसिलो या तसलसल क़ाइमु रखियो वञे। हिकिड़ी वरी शाइरी दिमाग़ी शाइरी हूंदी आहे। इन शाइरीअ में अकुल ऐं दिमाग़ खां घणो कमु वरितो वेंदो आहे। इन में लफ़्ज़ काफ़िया रदीफ़ चूंडे काफ़ीअ में लिखिबा आहिनि। शाइरीअ में रदीफ़ ऐं काफ़ियूं छा हम आवाज़ लफ़्ज़ खे काफ़ियूं चइबो आहे। मिसाल तौरु अज़मत, अमानत, किरामत वग़ैरह। उनजे पुठियां जेको लफ़्ज़ हर थिए उनखे रदीफ़ चइबो आहे। मिसाल तौरु अज़मत फ़क़ीर जी, अमानत फ़क़ीर जी, किरामत फ़क़ीर जी। हिन में रदीफ़ फ़क़ीर जी बणियो आहे। कॾहिं कॾहिं काफ़ी वारा लफ़्ज़ या के ॿिया लफ़्ज़ चूंडण में ज़हन ते दबाउ ईंदो आहे। केतिराई शाइर हवोश हवास विञाए दरिया पागल थी वेंदा आहिनि। छो जो घुर्बल काफ़ियो शहर सां न ठहिकंदो आहे या लफ़्ज़ चूंडण में खेनि दिक़त थींदी आहे। खेनि घुर्बल लफ़्ज़ जुमिले सां न ठहिकंदो मिलंदो आहे। शाइरी का मज़ाया थी त का दुख भरी, कंहिंमें झेड़े जी ॻाल्हि, कंहिंमें रमन जी कहाणी। के शाइर वरी चोरी कंदा आहिनि जो पढ़ाई कयल शाइरीअ में ॿ चार पंहिंजे तरफ़ां हथरा बि लफ़्ज़ ठाहे विझी शाइरी पंहिंजे नाले कंदा आहिनि। इहा वॾी मलामत रुसवा बि आहे जो असली शाइर जी दिलि आज़ारी पिणु थिए थी जो कंहिं ॿिए जी कयल महिनत ते झाड़ू हणे थो। शाइरी कंदड़ घुरिजे त पुठियां खां याने काफ़ीअ खां मिसरे ऐं खल खे मथे नज़र रखे अॻिते वधंदो ईंदो त शाइरी करण में खे सहूलियत थींदी। दुआ जो तलबगार फ़क़ीर अलाह वधायो वधियल सुमरो। राज़ी राज़ी हक़ मौजूद सदाई मौजूद।